अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां ख़ालिद कलियार K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। आरटी सेक्रेटरी हैदराबाद वहीद अली पवर जो हैदराबाद जे मुख़्तलिफ़ अॾनि रोडनि रस्तनि ते चेकिंग। ही हुकुम डिप्टी कमिश्नर चेयरमैन DRT हैदराबाद जे हिदायतुनि जी तामील में ज़िले रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी हैदराबाद वहीद अली पवर जी निगरानी हेठि संदसि टीम पारां कोविड-19 जी SOP जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट गाॾियुनि जी चेकिंग कई वई। ट्रांसपोर्ट गाॾियुनि में बर वक़्तु वैक्सीनेशन कार्ड पिणु चेक कया विया। इन दौरान हैदराबाद जे मुख़्तलिफ़ अॾनि रोडनि रस्तनि ते आरटी सेक्रेटरी गुज़िरियल हफ़्ते खां पंहिंजी चेकिंग जारी रखी आहे। आरटी सेक्रेटरी वहीद अली पवर हैदराबाद चयो आहे त जेकॾहिं ही मुसाफ़िर गाॾियुनि में वैक्सीनेशन कार्ड ड्राइवरनि कंडक्टरनि वटि न हूंदा त असां उन्हनि जूं गाॾियूं चालान कंदासीं। K1 न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।